أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां हाणे जीअं त हज जे महीने में दाख़िल थी रहिया आहियूं। हज जो महीनो कंहिं मुल्कनि में सुभाणे आहे, कंहिं मुल्कनि में थी सघे थो परीहं थिए। त हज जो जेको आहे इहो लास्ट मंथ आहे हिजरी कैलेंडर जो, ऐं इन खां पोइ न्यू ईयर जेको नओं साल हिजरी कैलेंडर जो आहे उहो शुरू थींदो। त हज जे महीने में जॾहिं बि हज जो महीनो शुरू थींदो आहे त असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जूं स्टोरीज़, उन्हनि जूं ॻाल्हियूं, इहे सभु शयूं असांखे ॿुधायूं वेंदियूं। त उहे छो ॿुधायूं वेंदियूं आहिनि, इन्हनि जो मक़सदु छा आहे ऐं हज जो अहमियत छा आहे असांजे इस्लाम में, दीन में, ऐं क़ुर्बानी जेका असां कंदा आहियूं इहा छो कंदा आहियूं, इन जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो आहे, उन जे बारे में अॼु ॻाल्हाईंदासीं। त सभ खां पहिरियां इब्राहिम अलैहिस्सलाम हज में जेके बि अरकान थींदा आहिनि उहे सभु जेके बि यादूं आहिनि उहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादि में थींदियूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते इब्राहिम अलैहिस्सलाम काबा जेको आहे उहो ठाहियो कंहिंसां, पंहिंजो पुटु जेको इस्माइल अलैहिस्सलाम हुयो उन सां गॾु काबतुल्लाह ठाहींदा पिया वञनि ऐं दुआऊं घुरंदा पिया वञनि। त हे जेका दुआ इहा सूरह बकरा जी दुआ हुई। त जॾहिं उहे ठाहींदा पिया वञनि ऐं दुआऊं घुरंदा पिया वञनि, हिकु दुआ उन्हनि मां इहा बि हुई। ऐं उनखां पोइ जॾहिं जेका सही कंदा आहियूं असां हज में या उमिरे में, उहा सही बि जेका आहे उहा बीबी हाजरा इब्राहिम अलैहिस्सलाम जी फैमिली उन्हनि जी यादि में कंदा आहियूं। ऐं जॾहिं शैतान खे पथरी वणंदा आहियूं, उहो बि इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे पुट खे ज़बह करणु वञनि पिया त शैतान जेको आहे टिनि जॻहियुनि ते आयो त इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे पथरियूं हुयूं, जेको असां हज जा अरकान जेके आहिनि उहे इहे हूंदा आहिनि। ऐं उनखां पोइ असां ज़बह कंदा आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहु व तआला हुकुम कयो त पंहिंजे पुट खे ज़बह कर। त इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेके बि शयूं आहिनि हज में, असां इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका सुन्ना आहे, सुन्नत इब्राहिम, उहे सभु शयूं असां रिपीट कंदा आहियूं। जेको बि हज ते वेंदो आहे, जेको न वेंदो आहे त उहो क़ुर्बानी कंदो आहे। त इन में इब्राहिम अलैहिस्सलाम इहा शइ सभिनी खे ख़बर आहे, इहो सभिनि खे इहो थोरो रिमाइंडर तव्हां सभिनि खे ॾिनो। त उनखां पोइ जॾहिं उहो काबतुल्लाह ठाहिनि पिया ऐं दुआ घुरियूं, त दुआ में छा घुरियूं? इलाही दुआऊं घुरियूं। उन मां हिकिड़ी दुआ इहा घुरियूं त या मुंहिंजा रब रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम। त इन्हनि माण्हुनि मां जेके हिते मके में, काबे में जेके माण्हू हुजनि, जेके माण्हू हिते रहनि, उन्हनि माण्हुनि मां हिकिड़ो पंहिंजो पैगम्बर मोकिल जेको उन्हनि खे तुंहिंजूं जेके आयात आहिनि उहो उन्हनि खे पढ़ी करे ॿुधाए, तुंहिंजा जेके हिकमत आहे, जेको विज़डम आहे उहो उन्हनि खे ॿुधाए, तुंहिंजो जेको शयूं तूं हुकुम कयो आहे, अहकाम कयो आहे, उहो उन्हनि खे ॿुधाए, ऐं उन्हनि खे किताब जेको आहे उहो ॾिजां, ऐं तूं ई जेको आहे ग़ालिब ऐं हिकमत वारो आहे। त हिन में वयूं अल्लिमहुमुल किताब, ऐं तुंहिंजो किताब जेको आहे उन जे बारे में उन्हनि खे ॿुधाए, उन्हनि खे सम्झाए त हिन किताब में छा आहे। वल हिकम, विज़डम, उन्हनि खे हिकमा सेखारे। वयूं ज़कीहिम, ऐं उन्हनि खे त जीअं उहे पाक थी सघनि। वयूं ज़कीहिम मतिलबु जीअं उहे पाक थी सघनि, प्यूरिफाई, या उहे पंहिंजे पाण खे प्यूरिफाई कनि या पाक थी सघनि। त इहा दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम हज़ारों साल अॻु में घुरी, इलाही हज़ार साल अॻु में दुआ घुरी। जॾहिं काबतुल्लाह ठाहिनि पिया, न उन वक़्तु का रिकॉर्डिंग हुई, न उन वक़्तु का मूवी हुई, न का ॿी शइ हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे 2 पुट हुया, इस्माइल अलैहिस्सलाम ऐं इसहाक़ अलैहिस्सलाम। त इब्राहिम अलैहिस्सलाम जेको इस्माइल अलैहिस्सलाम, उनखां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला कंहिंजो बि ज़िक्र न कयो आहे। उनखां पोइ आख़िर में ज़िक्र कयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो। ॿी साइड इसहाक़ अलैहिस्सलाम जो पुटु याक़ूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, ॿिया जेके बि नबी हुया जंहिंजो क़ुरान में ज़िक्र आहे, उहे सभु इसहाक़ अलैहिस्सलाम जी लाइनीज मां, उन्हनि जी साइड मां हुया। त उहा जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरनि पिया त उन्हनि जी जेका दुआ क़बूल थी, उहा इलाही हज़ार सालनि खां पोइ उन्हनि जी इहा दुआ क़बूल थी, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया। असल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका 23 साल उन्हनि जी सीरा आहे, उहा सॼी जेका आहे उहा इब्राहिम अलैहिस्सलाम जो ख़्वाब जी इहो दुआ जेका आहे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला पूरी कई। ऐं बेसिक जेको मिशन हुयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो,
उहो इहो हुयो त काबतुल्लाह जेको अल्लाह जो घरु आहे उनखे शिरक खां पाक करणु, जंहिं मक़सद सां इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम उनखे ठाहियो अल्लाह जे हुकुम सां, त उनखे इन शिरक खां सॼे अरब खे उन्हनि खे शिरक खां पाक करणु, त जीअं इहो मुस्लमाननि जो कैपिटल थी सघे, जीअं मुस्लमान उते वञनि पंहिंजा गुनाह बख़्शिराइनि, अल्लाह खां दुआऊं घुरनि, अल्लाह जो रहमतूं उते हुजनि, अमन वारो शहर। त अल्लाह सुब्हानहु व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जी इहा दुआ पूरी कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका पूरी सीरा आहे उहा सॼी जेका आहे उहा काबे खे क्लीन पाक करण में गुज़री। आख़िर में जॾहिं काबतुल्लाह फतह थियो त अल्लाह सुब्हानहु व तआला नाज़िल फरमाई इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह, इहा सूरा जेका आहे अल्लाह सुब्हानहु व तआला नाज़िल फरमाई त जॾहिं बि असां हज कंदा आहियूं या हज जो महीनो ईंदो आहे त असांखे इहे शयूं जेके आहिनि उहे रिमाइंड थींदियूं आहिनि। जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खां जेके आज़माइशूं वरितियूं, शायदि ई ॿिए कंहिं नबी खां उहे आज़माइशूं वरितियूं हुजई। जीअं मिसाल जे तौर ते मूसा अलैहिस्सलाम, अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे चयो त पंहिंजी स्टिक जेका आहे पंहिंजी स्टेफ आहे उहा पाणी में हण त उहा ॿ हद थी वेंदी, छो जो होॾां फिरौन जी आर्मी अचे पई, ॾिसनि पिया, उहा अचे थी, आवाज़ु ॿुधनि पिया, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो उनखे मारे छॾींदो। त उन में हिकिड़ो पाणी अदद थी वियो, हाईवे ठही वियो, त उहे हली विया। ईअं न त पाणी में विया पोइ पाणी ॿ हद थियो, ईअं ई इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि में हुकुम थियो त हलिया वञे, बाहि में हलिया विया, उनखां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला बाहि खे हुकुम कयो त तूं थधी थी वञ। पंहिंजी फैमिली खे छॾे आया, उन वक़्तु उते न पाणी हुयो, न ज़मज़म हुयो, न ॿी का शइ हुई, ज़मज़म पोइ निकितो, पहिरियां पंहिंजी फैमिली खे छॾे आया, ख़बर न ते कुझु कोन्हे। पंहिंजे पुटु इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़बह करण लाइ वठी विया, उनखे उनजे मथां छुरी बि रखियऊं, ख़बर न हुयनि त अल्लाह जो हुकुम पोइ छा ईंदो। त ईअं ई ॿियो को बि अहिड़ो नबी न हुयो जंहिंजूं एतिरियूं आज़माइशूं वरितियूं वयूं हुजनि जेतिरियूं इब्राहिम अलैहिस्सलाम जूं आज़माइशूं वरितियूं वयूं हुयूं। त उन्हनि जी जेका दुआ आहे उहा इलाही हज़ार सालनि खां पोइ पूरी थी, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आयो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको मक़सदु हुयो उहो इहो ई हुयो त काबे खे शिरक खां, अरब खे, पूरे दुनिया खे शिरक खां पाक करणु। त उन्हनि जो 23 सालनि जो जेको मिशन हुयो उहो इहो ई हुयो। त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मा मिन अय्यामिन अमलु सालिहु फीहा अहब्बु इलल्लाहि मिन हादिहिल अय्याम। त इहे जेके ॾींहं आहिनि, जेके बेस्ट ॾींहं आहिनि साल जा, ऐं इन्हनि ॾींहंनि में अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे बंदनि, पंहिंजे माण्हुनि जा जेके नेक अमल आहिनि उहे पसंदि फरमाईंदो आहे। मतिलबु जेको तव्हां नेक अमल इन्हनि ॾींहंनि में कंदव उहे साल जे ॿियनि ॾींहंनि खां इन्हनि ॾींहंनि में अल्लाह सुब्हानहु व तआला वधीक पसंदि कंदो आहे। ऐं उहे ड्यूरिंग इहे जेके 10 ॾींहं आहिनि, इन्हनि 10 ॾींहंनि में उहे जेके 10 ॾींहं कहिड़ा आहिनि, पहिरियां 10 ॾींहं ऑफ ज़िलहिज्जा जा पहिरियां 10 ॾींहं। त हाणे कोई ईअं बि चई सघे थो त असां त ॿुधो त आख़िरी जेके 10 रातूं आहिनि रमज़ान जूं उहे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, ऐं उन में जेको आहे लैलतुल क़द्र इम्पॉर्टेंट आहे, उहा तमामु अल्लाह सुब्हानहु व तआला खे पसंदि आहे। त उहे जेके आहिनि 10 रातूं आहिनि, ऐं हज जो जेके आहिनि इहे 10 ॾींहं आहिनि जेके अल्लाह सुब्हानहु व तआला खे पसंदि आहिनि। ऐं रमज़ान त सॼो ई आहे, पर उन में जेके आख़िरी ॾहाको आहे उन जूं 10 रातूं आहिनि, ऐं हज जूं जेके हज जे महीने जूं इहे पहिरियां 10 डेज़ आहिनि, इहे नाइट्स न आहिनि, इहे 10 ॾींहं आहिनि। हाणे जॾहिं बि असांखे ॿुधायो वेंदो आहे त इहे ॾींहं अल्लाह खे पसंदि आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला इन ॾींहं में पंहिंजा ॿारनि जा जेके नेक अमल आहिनि उहे पसंदि फरमाईंदो आहे, त सभ खां पहिरियां माण्हुनि जे दिलि में, तव्हांजे दिलि में ख़्यालु ईंदो आहे त मां नेक अमल कयां, क़ुर पढ़ां, वधीक क़ुर पढ़ां, वधीक अल्लाह जो ज़िकिर कयां, नफ़ली इबादत वधीक कयां, सदका कयां, ख़ैरात कयां, ऐं कंहिंजो दिलि न ॾुखायां। सभ खां पहिरियां इहे शयूं ईंदियूं आहिनि। पर अल्लाह सुब्हानहु व तआला, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह सुब्हानहु व तआला खे सभ खां वधीक जेको पंहिंजे बाने जो अमल आहे उहो कहिड़ो पसंदि आहे, उहो पसंदि आहे त वक़्त ते अल्लाह सुब्हानहु व तआला जो ॾिनल फ़र्ज़, जेको फ़र्ज़ निमाज़ आहे, वक़्त ते उहा अदा करणु सभ खां वधीक अल्लाह खे उहे अमल पसंदि आहे जेको तव्हां फ़र्ज़ अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ु कयूं अथई, हज, रोज़ो, ज़कात, नमाज़, ऐं इहे शयूं अल्लाह सुब्हानहु व तआला जेके उहे फ़र्ज़ु कयूं। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां जेतिरा बि नफ़िल पढ़ो, पर तव्हां फ़र्ज़ सां नफ़िल खे कंपेयर नथा करे सघो। जेतिरा बि उमिरा कयो, तव्हां पंहिंजी सॼी ज़िंदगी हर साल उमिरो कयो, पर तव्हां ते हज तॾहिं बि फ़र्ज़ु हूंदो, उहे शयूं नैमुल बदल नथी थी सघनि उमिरे जूं। तव्हां जेको आहे जेतिरा बि सदका कयो, जेतिरा बि ख़ैरात कयो, पर ज़कात तव्हां ते फ़र्ज़ु आहे।
उहा शइ नेमल बदल नथी थी सघे ज़कात जी। त ईअं ई अल्लाह सुब्हानो ताला खे उहे शयूं पसंदि आहिनि जेके अल्लाह सुब्हानो ताला असांखे हिदायत कयूं आहिनि, इंस्ट्रक्शन ॾिनियूं आहिनि त मां जेको हुकुम ॾिनो आहे त इहे शयूं पूरियूं करणियूं। उनखां पोइ बाद वारियूं शयूं जेके आहिनि उहे नफ़ली नवाफ़िल जेके नफ़ली इबादात आहिनि उहे उन में थी अचनि। त हे जेके 10 ॾींहं आहिनि इहे ख़ासि 10 ॾींहं आहिनि। त असांखे घुरिजे, तव्हांखे घुरिजे त इन्हनि 10 ॾींहंनि में तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु निमाज़ जेका आहे उहा वधीक खां वधीक बहितर करण जी कोशिशि कयो। अगरि कोई बुरा अमल तव्हांजा थी विया आहिनि त अल्लाह सुब्हानो ताला खां माफ़ी वठो ऐं फ़र्ज़ु जेको अल्लाह सुब्हानो ताला जो ॾिनल फ़र्ज़ु आहे उनखे जेतिरो माण्हू खे थी सघे ओतिरो बहितर खां बहितर करे, उन में वधीक टाइम स्पेंड करे, वधीक क़ुरान पढ़े ऐं वधीक दुआऊं घुरे सजदे में। त हे जेके 10 ॾींहं आहिनि इन में जीअं माण्हू हूंदा आहिनि सॼी राति जाॻंदा आहिनि पर सुबुह जो फजर जेका आहे उहा अज़ान थी वेंदी आहे, फजर महिल सुम्ही पवंदा आहिनि, सॼी राति इबादत कंदा पर फ़र्ज़ु विञाए छॾींदा। त फ़र्ज़ु जेको आहे उहो सम्झणु घुरिजे त उहो सभ खां वधीक इम्पॉर्टेंट आहे अल्लाह जे अॻियां। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो बॉस आहे ऑफिस में, उन वटि 10 जेके आहिनि उहे मुलाज़िम आहिनि, 10 एम्प्लॉइज़ आहिनि। उहो बॉस जेको आहे सुबुह सां मीटिंग थो करे ऐं सभिनि खे पनो थो ॾिए, सभिनि खे 20 इंस्ट्रक्शन थो ॾिए, टास्क थो ॾिए सॼे ॾींहं जो, सॼे ॾींहं जो टास्क थो ॾिए। हे 20 शयूं तव्हांखे इहे सॼे ॾींहं में करणियूं आहिनि। पर उन मां जेके पहिरियूं 5 शयूं आहिनि उहे ॻाढ़नि अखरनि सां टिक थियल आहिनि। चए थो 1 2 3 4 5 इहे जेके 5 शयूं आहिनि इहे तव्हांखे ज़रूरु करणियूं आहिनि। पोइ अगरि तव्हांखे टाइम मिले त हो 15 बि कजो, हुननि मां तव्हां अगरि 2 करे सघो, 3 करे सघो, इट्स ओके। पर जेके पहिरियूं 5 आहिनि उहे तव्हां कंपलसरी आहिनि, उहे पहिरियों इहो पूरियूं कजो मंझंदि ताईं शाम ताईं। पर हुननि मां 15 मां तव्हां करे सघो था त वेल एंड गुड, अगरि नथा करे सघो त इट्स ओके। बॉस हलियो वियो, उन्हनि खे इहे टास्क ॾेई हलियो वियो, वापसि आयो शाम जो, सभिनि खे घुराई, सभिनि खां वरितई पेपर त तव्हां हाणे कहिड़ा कहिड़ा टास्क पूरा कया। ॾिठईं त उन मां 2 ॼणा जेके हुआ उन्हनि 5 पहिरियां 5 ऐं जेके टास्क हुआ जेके कंपलसरी हुआ जेके बॉस ॾिना उहे पूरा कयो। बाक़ी जेके 8 ॼणा हुआ उन्हनि मां कंहिं उहे 2 पूरा कया, 3 पूरा कया, कंहिं 4 पूरा कया, कंहिं 1 पूरो कयो। पर उन्हनि जेके ॿिया टास्क हुआ जेके उन्हनि खे आसान पिया लॻनि, जेके उन्हनि खे पसंदि हुआ उहे पूरा कया, कंहिं 10 पूरा कया, कंहिं 5 कया। पर जेको बॉस चई वियो पहिरियां 5 उन्हनि मां उन्हनि हिकु खुटायो या 2 खुटाया। त तव्हां छा था सम्झो बॉस कंहिंखां ख़ुशि थींदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, बॉस चयो मां तव्हांखे पहिरियां चयो त 5 पहिरियां 5 कयो, बाक़ी जेके 15 आहिनि उहे ऑप्शनल आहिनि, कंपलसरी ज़रूरी जेके आहिनि उहे पहिरियां 5 आहिनि। पोइ उनखां पोइ जेके शयूं आहिनि उहे ऑप्शनल, अगरि तव्हां कंदव त वेल एंड गुड, अगरि तव्हां न कंदव त तव्हांजी मर्ज़ी आहे। ईअं ई अल्लाह सुब्हानो व ताला असांखे जेको फ़र्ज़ु निमाज़ ॾिनी आहे उहा असांजे लाइ फ़र्ज़ु आहे। उनखां पोइ जेका नफ़ली इबादत आहे उहा जेका आहे उहा सेकेंडरी आहे, उहा कंदासीं त अल्लाह सुब्हानो व ताला जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो सवाबु आहे ई आहे। पर उहे असांजी मर्ज़ी ते न आहे त मां जेको आहे मूंखे मुंहिंजे लाइ आसानी इहा आहे त मां फ़र्ज़ु छॾे ॾियां, मां नफ़ली इबादत इलाही कयां, मां तहजुद पढ़ां पर मां फजर न पढ़ां, या मां इशा न पढ़ां, या मां ज़ुहर न पढ़ां, त मुंहिंजे लाइ इहा शइ आसानु आहे। पर अल्लाह सुब्हानो ताला चए थो न, पहिरियां जेके 5 फ़र्ज़ आहिनि उहे तव्हां ते फ़र्ज़ु आहिनि, उहे पूरा करणा आहिनि। उनखां पोइ जेका नफ़ली इबादत आहे उहा पोइ आहे। ज़कात तव्हां ते फ़र्ज़ु आहे, उनखां पोइ सदका ख़ैरात उहे जेके तव्हां जेतिरा करे सघो उहे तव्हां कयो। हज तव्हां ते फ़र्ज़ु आहे, तव्हांखे हज जेको आहे उहो अल्लाह सुब्हानो ताला अगरि तव्हांखे ॾिनो आहे त हज तव्हां ते फ़र्ज़ु आहे। उनखां पोइ उमिरि तव्हां जेतिरा बि कयो उन में तव्हांखे सवाबु आहे, तव्हांजो ई फ़ाइदो आहे। त इहा शइ असांखे सम्झणु घुरिजे। हिन 10 ॾींहंनि में असांखे पंहिंजी निमाज़ ते तमामु घणे खां घणो फोकस करणु घुरिजे, उन में ख़ुशू आणणु घुरिजे त असां निमाज़ में छा था पढ़ूं ऐं उनखे सम्झणु घुरिजे। अगरि कोताहियूं आहिनि त उहे दूरि करणु घुरिजनि। अगरि जेके माण्हू ग़लति कमु करे थो या कया आहिनि त उनखां अल्लाह सुब्हानो व ताला जी उन्हनि शयुनि खां असां माफ़ी वठूं। हाणे जॾहिं इहे सूरह हज जेका आहे उहा नाज़िल थी, उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में हुया। इलाही हिसो सूरह हज जो जेको नाज़िल थियो उहो मके में हुया। तव्हांखे ख़बर आहे त मके में जेको मुस्लमान हुया उन्हनि जो जेको हाल हुयो उहो इहो तमामु ख़राबु हाल हुयो। एतिरे ताईं जो मुशरिकीन जेको आहे मके में काबे में निमाज़ बि उन्हनि खे न पढ़णु ॾींदा। ऐं अल्लाह सुब्हानो व ताला जो मथां आयतूं इंस्ट्रक्शन्स अचनि था, आयतूं नाज़िल थियूं थियनि त तव्हां जेको आहे तवाफ़ कयो, तव्हां सही कयो ऐं तव्हां शैतान खे जमरात खे पथर हणो ऐं तव्हां ज़बह कयो, क़ुर्बानी कयो।
पर हाणे जॾहिं त उन वक़्तु मुस्लमाननि ते एतिरो टार्चर थींदो जो उहे काबे में अगरि निमाज़ पढ़ंदा त मुशरिकीन उन्हनि खे मारींदा, उन्हनि ते इलाही टार्चर कंदा। इहो त पॉसिबल ई उन्हनि लाइ मुमकिन ई न हुयो त काबे जो तवाफ़ कनि या सही कनि या शैतान खे पथिरियूं, इहो उन्हनि जे लाइ मुमकिन ई न हुयो। पर अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां इहे अहकाम जेके आहिनि, इहे आयात जेके आहिनि उन वक़्तु नाज़िल थियूं जॾहिं उहो मुस्लमान इहे शइ न पिया करे सघनि, इहे शयूं इम्पॉसिबल हुयूं। असांखे इहो ॿुधायो वेंदो आहे त अल्लाह सुब्हानहु तआला जूं आयतूं जेके आहिनि उहे नाज़िल थींदियूं त असहाब सगोरा उन वक़्तु ई उन्हनि ते एक्ट कंदा। पर ईअं नाहे, इहा शइ एॾी सिंपल नाहे। अल्लाह सुब्हानहु तआला आयात नाज़िल फरमाईंदो, पर अल्लाह सुब्हानहु तआला उन्हनि जे लाइ दरवाज़ा जेके आहिनि उहे उन वक़्तु उन शइ जा ओपन न कंदो। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाबु ॾिठो त उमिरो था कनि, विया उमिरो करणु, पर उमिरि करण खां बग़ैर वापसि विया। पोइ अल्लाह सुब्हानहु तआला इहे दरवाज़ा बाद में खोलिया। ईअं ई हज जी आयात नाज़िल थियूं, हज जा अहकाम जेके आहिनि उहे ॾिना विया। पर उहो हज जेको परफॉर्म थियो, उहो जॾहिं फ़तह मका थियो उन वक़्तु हज परफॉर्म थियो। अल्लाह ताला उहे दरवाज़ा जेके आहिनि मोमिननि लाइ, मुस्लमाननि लाइ उन वक़्तु उहे खोलिया। जॾहिं इहे आयत नाज़िल थियूं उन वक़्तु उन्हनि खे मुमकिन न हुयो त उहो करे सघनि, छो जो मुशरिकीन जो एतिरो वॾो उन्हनि जे मथां टार्चर हुयो त इहा शइ उहा न पिया करे सघनि। त हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो उन्हनि खे जेके जंहिं ते टार्चर थींदो हुयो ऐं जेके मिसकीन बि हुया, जंहिंखां पैसो बि मुशरिकीन उन्हनि जूं दौलतूं बि उन्हनि प्रॉपर्टी सभु मुस्लमान जेको थींदो उन खां उहे शयूं सभु खसे वेंदा ऐं उन्हनि ते टार्चर बि कंदा। त हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह हज में चए थो जॾहिं तव्हां ज़बह कयो, क़ुर्बानी कयो, त उन जो जेको गोश्त आहे उहो कंहिंखे ॾियो। अल्लाह सुब्हानहु तआला 4 ग्रुप जेके आहिनि उहे ॿुधाया आहिनि। हिकिड़ी आयत में 2 ग्रुप ॿुधाया आहिनि, ॿी आयत में 2 ग्रुप ॿुधाया आहिनि। हाणे इहो अल्लाह सुब्हानहु तआला मुस्लमाननि खे थो ॿुधाए। हाणे जॾहिं इहे आयत नाज़िल थियूं, अल्लाह सुब्हानहु तआला चए थो तव्हां जेको तवाफ़ कयो, सही कयो, शैतान खे पथरियूं हणियो, ज़बह कयो, त तव्हां सम्झो था मोमिन जॾहिं उन वक़्तु ॿुधंदा हूंदा, मुस्लमान जॾहिं उन वक़्तु ॿुधंदा हूंदा, उन्हनि जे दिलि में छा ईंदो हूंदो, ज़हन में छा ईंदो हूंदो त हिकिड़ो ॾींहुं ईंदो त काबे जेको आहे उहो अल्लाह जो घरु जेको आहे काबतुल्लाह, उहो जेको आहे मुस्लमाननि जे अंडर में ईंदो ऐं इन ते मुस्लमाननि जी हुकूमत हूंदी ऐं इहे शयूं असां सभु कंदासीं। हुननि जो ईमान जेको आहे अञा वधी वेंदो हूंदो। त अल्लाह सुब्हानहु तआला जेको आहे फरमाए थो वअतिमुल बाइसल फ़क़ीर, बाइस ऐं फ़क़ीर, सभ खां पहिरियां जेको तव्हां ज़बह कयो उन जो गोश्त जेको आहे उहो कंहिंखे ॾियो, बाइस ऐं फ़क़ीर। बाइस ऐं फ़क़ीर छा आहिनि? बाइस जी माना उहो आहे त तव्हां उन्हनि खे ॾियो जंहिंजी ज़िंदगी में परेशानियूं आहिनि, जेके परेशान हाल आहिनि ऐं जंहिंजी ज़िंदगी में बाइस मतिलबु परेशानियूं आहिनि, जंहिंजी जॉब हली वई आहे, जंहिंजो घरु हलियो वियो आहे, जेके पनाह गुज़ीर आहिनि, तव्हां जेको आहे उन्हनि खे ॾियो, तव्हां उन्हनि खे ॾियो बाइस। ऐं उनखां पोइ फ़क़ीर, फ़क़्र मां निकितल आहे, तफ़क़्र मतिलबु जंहिंजो बैकबोन जेका असां चवंदा आहियूं रीढ़ जी हॾी या कंडो चवंदा आहियूं, उहो जंहिंजो भॼी पए, चवंदा आहिनि कंहिं ते एतिरो वज़न आहे, एतिरो उनजी मथां वज़न रखियो जो उनजो पुठी जो कंडो ई भॼी पए, माना उहो एंड जेका आहे उहा थी वञे, उहा शइ बर्दाश्त न करे सघे। के लोन खयो आहे, लोन पे नथो करे सघे, हुनखां कर्ज़ु खईं, हुनखां कर्ज़ु कयईं, आख़िर में गिवअप करे छॾियईं, चई त मां कुझु नथो करे सघां, मां इहा शइ नथो ॾेई सघां। कोई जेको आहे केस आहे, केस विड़ी उहो सफ़ा गिवअप करे हुन चए थो मां हाणे इहा शइ नथो करे सघां। ऐं या वरी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे एतिरो प्रेशर हुजे जो प्रेशर बर्दाश्त न करे सघनि, अल्लाह सुब्हानहु तआला चए थो फ़क़ीर उन्हनि खे ॾियो। हाणे इहो अल्लाह सुब्हानहु तआला कंहिंखे थो फरमाए? मोमिननि खे। उन वक़्तु मोमिननि जो हाल छा हुयो? मोमिननि जो हाल इहो ई हुयो त उन वक़्तु उन्हनि खे जेको आहे टार्चर कयो वेंदो, उन्हनि खे मारियो वेंदो, उन्हनि खे को बिज़नेस न करणु ॾींदो, इजाज़त न हूंदी। त अल्लाह सुब्हानहु तआला चए थो मुस्लमाननि खे, तव्हांखे, मूंखे, सभिनि खे, त मुस्लमान इहो ई आहे जॾहिं मुस्लमान इन्हनि पंहिंजी ज़िंदगी त उनजी परेशान हाल आई आहे, पर तॾहिं बि उनखे ॿियनि जो ख़्यालु करिणो आहे। अल्लाह सुब्हानहु तआला चए थो तव्हांखे मां इन करे मोकिलियो आहे जीअं तव्हां माण्हुनि जी मदद कयो। तव्हां पंहिंजो पाण खे सुपीरियर न सम्झो त तव्हां मुस्लमान आहियो, तव्हांखे अल्लाह ताला इन लाइ मोकिलियो आहे त जीअं तव्हां दीन फैलायो ऐं तव्हां माण्हुनि जी मदद कयो। उनखां पोइ ॿियो जेको ग्रुप आहे उहो उन ग्रुप में आहे वअतिमुल क़ानिअ वल मुअतर। क़ानिअ वल मुअतर इहा वरी ॿी आयत में, उन सूरह हज में ॿी, इन खां पोइ चंद आयत खां पोइ ॿी आयत आहे क़ानिअ वल मुअतर। क़ानिअ जी माना छा आहे? जेको तव्हां ज़बह कयो गोश्त उहो कंहिंखे ॾियो। क़ानिअ जी माना छा आहे? हिकिड़ो माण्हू आहे उहो ॾाढो ख़ुशि आहे, अचानक उनजा हालात ख़राब था थी वञनि,
ऐं उहो उन वटि जेको आहे खाधे पीते लाइ कुझु बि न आहे, 3 ॾींहंनि में हिकिड़ो वक़्तु खाए थो, उहो बि कॾहिं ब्रेड थो खाए, कॾहिं कुझु थो खाए, पर उहो माण्हुनि खां घुरे नथो। उहो वाइट कलर आहे, उनजो सेल्फ रेस्पेक्ट एतिरो आहे जो उहो खाई करे ॿाहिरि जॾहिं निकिरे थो त खिले थो, ॻाल्हाए थो, ख़ुशि थो थिए, उहो जेको आहे माण्हुनि खां वञी घुरी नथो सघे। त इन जे करे उन्हनि खे अलाह सुब्हानो ताला चए थो उन्हनि खे तव्हां सुञाणो, तव्हां उन्हनि जी शिकिल मां सुञाणो। तव्हां ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे, उनजो वज़न वधीक आहे, ॿारनि खे घुमाए थो, ॿारनि जो वज़न वधीक आहे, अचानक महीने ॿिनि में उनजे ॿारनि जो वज़न घटि थी वियो, सभिनि जो वज़न घटि थी वियो ऐं ॾिसो था त उनजा हालात ख़राबु आहिनि, त तव्हां उन्हनि ताईं पहुचो ऐं तव्हां उन्हनि खे ॾियो। त उहे जेके आहिनि उहे वाइट कॉलर आहिनि, उहे कंहिंखां घुरी नथा सघनि, उनखे चइबो आहे कान। वल मौतर छा आहे? मौतर जेका हिन जी 2 माना आहे। हिकिड़ो त उहो जेको बर्दाश्त करे 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 पर आख़िर में जेको माण्हुनि खां घुरे, पंहिंजो सेल्फ रेस्पेक्ट उनखे ख़तमु करे पर माण्हुनि खां घुरे, हिकिड़ो त इहा माना आहे। ॿी माना इहा आहे जेको डिसेबल आहे, जेको कमाए नथो सघे, कंहिंजी टंग भॻल आहे, को बीमार आहे, कंहिंजी इंजर्ड थी वियो आहे, या कोई जेको आहे उनखे एतिरी कैपेबिलिटी न आहे, एतिरो पावर न आहे जो उहो कमाए सघे, त अलाह सुब्हानो व ताला चए थो त उन्हनि खे ॾियो। अलाह सुब्हानो ताला इहे 4 कैटेगरीज़ जेके आहिनि उहे असांखे ॿुधायूं ॿिनि पेयर्स में करे, त ॾियो कहिड़नि माण्हुनि खे, उन्हनि माण्हुनि खे ॾियो। ऐं अलाह सुब्हानो ताला फरमाए थो त जेके इहे माण्हू आहिनि इन्हनि मां हिकिड़ो ग्रुप त अहिड़ो आहे जेके तव्हां वञी पाण ॻोल्हियो, बाक़ी ॿियनि खे बि तव्हांखे ई सुञाणो आहे। पर जेको अलाह सुब्हानो ताला ॿी जॻह ते फरमाए थो, जॾहिं फ़क़ीर कोई बि तव्हां खां घुरणु अचे थो त उनखे छिड़बी बि न ॾियो, उनखे धिको न ॾियो, उनखे छिड़बी न ॾियो। अगरि तव्हां वटि कोन्हे त तव्हां जेको आहे उन सां प्यार सां ॻाल्हायो, उनखे चओ त मूं वटि हाली एतिरो कोन्हे, अलाह सुब्हानो ताला ॾिनो त मां तोखे पोइ जेको आहे तोखे बि ॾींदुसि, पर उनखे छिड़बी न ॾियो। असां वटि इहा शइ कॉमन हूंदी आहे, जॾहिं बि कोई घुरणु ईंदो आहे त उनखे तमामु बिहेवियर जेको आहे उहो ख़राबु कयो वेंदो आहे। अलाह सुब्हानो ताला ईअं नथो फरमाए त इहो छो थो घुरे, उनखे ईअं चओ त इहो छो नथो कमाए, न, इहे अहिड़े क़िस्म जी का बि शइ अलाह ताला नथो फरमाए। अलाह ताला फरमाए थो उन्हनि जी ज़िंदगी में परेशानियूं आहिनि, उनजा एॾा हालात थी था वञनि त तव्हांखे उन्हनि खे अप्रोच करिणो आहे। त हाणे हज जो महीनो स्टार्ट थियण वारो आहे, किथे किथे थी वियो हूंदो। अलाह सुब्हानो ताला असांखे इन महीने में सभ खां वधीक नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे पंहिंजी जेके ख़ामियूं आहिनि उहे उन्हनि ते फोकस करे ऐं उन्हनि खे दूरि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अलाह सुब्हानो ताला तव्हांखे, मूंखे, तव्हां असां सभिनि खे तौफ़ीक़ फरमाए त असां अलाह सुब्हानो ताला खां सचे दिलि सां माफ़ी वठी सघूं ऐं अलाह सुब्हानो ताला खां हिदायत वठूं ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असां उन्हनि शयुनि ते अमल कयूं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।